टेंस जी आज सिखंदासीं छा क्रियाशाक ठीक है। प्रेजेंट टेंस में क्रियाशाक जेकी आहे कहिड़ी आहे प्रेजेंट परफेक्ट टेंस है प्रेजेंट परफेक्ट टेंस या जगह सुनासी ज़माने हाल कामिल या मुकम्मल क्या ज़माने हाल कामिल या मुकम्मल आई ज़मान छा हूंदो आहे इनमें जो कम कयो वेंदो आहे वो माना थोड़ो अॻे में कयो वेंदो आहे कमु शुरू थोड़ो अॻे में थींदो आहे पोइ हीअं छा थींदो आहे कंप्लीट थींदो आहे इनखे कंप्लीट या मुकम्मल चऊं था वो हाणे छा थींदो मुकम्मल थींदो मिसाल जी ॻाल्हि आहे जो मूं पंहिंजो होमवर्क खत्म कयो आहे माना ही हिकिड़ो कमु शुरू कयईं थोड़ी देर में हाणे में वरी हींअर ज़माने हाल में यानी कि हलंदे वक़्त में छा कयो ख़त्म कयो ठीक है कंप्लीट कयो उनखे असां चवंदा आहियूं प्रेजेंट परफेक्ट टेंस माना थोड़ो माज़ी में माना थोड़ो माज़ी में वेंदासीं थोड़ो अॻु में शुरू कयो ऐं हींअर छा कयो ख़त्म कयो उनखे छा चवंदा आहिनि प्रेजेंट परफेक्ट टेंस ऐं हिन खां आख़िर में जेको हूंदो निशानी इहा जॾहिं सिंधी में यो आहे ठीक है यो आहे मुंहिंजे या आहिनि या ई आहे ठीक है छा निशानी प्रेजेंट परफेक्ट टेंस जॾहिं आख़िर में इहे शयूं त पोइ छा आहे उहो प्रेजेंट परफेक्ट टेंस ट्रांसलेशन थी थींदी हाणे इहे साॻियो जुमिलो लिखूं था पंहिंजो घर जो कमु या होमवर्क मुकम्मल कयो आहे या ख़त्म कयो आहे जेको बि थियो हाणे ट्रांसलेशन थी साॻियो सभ खां पहिरियों छा लॻंदो सब्जेक्ट लॻंदो ठीक आहे उन खां पोइ हिते हेल्पिंग वर्ब लॻंदो हेल्पिंग वर्ब हुन में अॻ में प्रेजेंट कंटीन्यूअस में इज़ एम आर हो ऐं हिन में हेल्पिंग वर्ब हूंदो छा हैव या हैव ठीक है उन खां पोइ छा लॻंदो वर्ब यानी कि काम जेको हूंदो मेन वर्ब लिखंदा उन खां पोइ ऑब्जेक्ट ऐं हिकु शइ वर्ब में जेको लॻंदो टियों फॉर्म लॻंदो छा लॻंदो टियों फॉर्म ठीक है हाणे ॾिसूं था हाणे सब्जेक्ट कहिड़ो आहे कमु जेको कहिड़ो आहे मां मूं या मां इनखे इंग्लिश में चवांसि आहे ठीक है हमेशा आए सां छा लॻंदो हैव लॻंदो ठीक है आए हुजे या हुई हुजे या दे हुजे उन सां छा लॻंदो हैव लॻंदो आई हैव ठीक है आई हैव हाणे मां हैव लॻंदो जॾहिं ॿी सब्जेक्ट हूंदा आहे हुई दे हूंदा सब्जेक्ट त उते छा लॻंदो हैव लॻंदो सब इहो हैप्पी वर्ब हाणे असां वर्ब हाणे कमु कहिड़ो थो करे मूं पंहिंजो घर जो कमु मुकम्मल कयो आहे छा कयो अथई मुकम्मल कयो अथई माना कमु कहिड़ो मुकम्मल कयो अथई हाणे मुकम्मल खे छा चवंदासीं कंप्लीट छा कंप्लीट वर्ब ठीक आहे हाणे वर्ब त लॻंदो हुनजो टियों फॉर्म लॻंदो हर हिक जो फॉर्म हूंदा पहिरियों फॉर्म ॿियो फॉर्म टियों फॉर्म पहिरियों फॉर्म छा लॻंदो आहे प्रेजेंट टेंस लॻंदो आहे ठीक आहे ऐं जेको टियों फॉर्म लॻंदो आहे उहो प्रेजेंट परफेक्ट टेंस लॻंदो आहे हाणे कंप्लीट ये थियो फर्स्ट फॉर्म थियो कंप्लीट हाणे टियों फॉर्म थींदो कंप्लीटेड ठीक आहे छा थींदो आई हैव कंप्लीटेड हाणे ऑब्जेक्ट छा थियो होमवर्क माय होमवर्क मूं पंहिंजे घर जो कमु क्या कयो कंप्लीट किया मुकम्मल किया पूरो कयो ठीक है हाणे थियो जेको सम्झो हाणे ही माना हुई चवंदो त हुई है कंप्लीटेड थींदो जेकर दे हूंदो त कंप्लीटेड थींदो ऐं जेकर ही शी इट हुजे मिसाल जी ॻाल्हि आहे हिते ही शी हेॾा हूंदा हिते
ही हुजे या शी हुजे मिसाल के ना हुन कम पर कंप्लीट कया घर जो कम वो उते हेज लगंदो ठीक है शी हेज पंहिंजो घर जो कम पूरो कयो आहे या मुकमल कयो आहे जॾहिं त ही शी चवंदो आहे उन जे लाइ जेको हू पंहिंजो कम थो करे त उते छा थींदो इज़त थींदो आहे जेकर वही हूंदो त पोइ माए कोन थींदो उहे कंप्लीटेड अवर अवर वही त अवर लॻो माना असां पंहिंजो कम मुकमल कयो वीह कंप्लीटेड अवर हूंदो आहे ठीकु आहे जेकर दे हूंदो त पोइ उन पंहिंजो पोइ देर लॻंदो उते माए कोन लॻंदो ठीक है ये समझ जेका दे आ सब्जेक्ट दे आ तो पोते छा दे हैव कंप्लीटेड देयर होमवर्क आई हूंदो पोइ माए लॻंदो हुई आ अवर लॻंदो दे आ तो देर लॻंदो ऐं जेकर ही शीट आ त पोइ शी ते लॻंदो हर ऐं ही ते लॻंदो हिज ठीक है ये वधीक तो तव्हां खे सम्झ आई ठीक है आखिर में छा आयो जो आहे माना ही छा आहे प्रेजेंट परफेक्ट है यानी निशानी आहे कि प्रेजेंट परफेक्ट टेंस की जन जो आहे तो वो माना ज़माने वाला काम हूंदो हाणे जी कीअं ट्रांसलेशन की कंदासीं सभ खां पहिरीं छा लॻंदो सब्जेक्ट ठीक है सब्जेक्ट कहिड़ो आहे अमर ठीक है अमर सां हाणे छा लॻंदो हेल्पिंग वर्ब लॻंदो ही लॻंदो हेव लॻंदो या हेज लॻंदो शी जॾहिं नालो हूंदो त हेल्पिंग वर्ब हेज लॻंदो शी हेज या हेज मां हिकिड़ो हूंदो आहे न हेल्पिंग वर्ब अमद हेज हाणे हिन में वर्ब कहिड़ो आहे मारियो 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 हुनखे इंग्लिश में चवंदासीं किल ठीक है किल ठीक है किल जो थर्ड फॉर्म छा आहे किल त आहे फर्स्ट फॉर्म थर्ड फॉर्म थींदो किल्ड अमद हेज किल्ड हाणे ऑब्जेक्ट छा आहे जंहिंजा सभई थो नाम एस ठीक है अमद एक नान मारियो अमद एक नान मारियो आगे जो बोलूं था जो साइन न मारे हाय हां सारिया न मारियो वठूं था पे ट्रांसलेशन नकारी इंटरप्रेटर छा करो हाणे ॿियो आहे त हुन गुल पटियो आहे ठीक है हुन गुल पटियो आहे हाणे जो सब्जेक्ट छा आहे हुन शी तक हुन माई जेका शी हाणे जो हेल्पिंग वर्ब हेव लॻंदो या हेज लॻंदो हेज लॻंदो हेज सिर्फ़ आहे उन जैसा हेव लॻंदो ही शी ते या नालो हूंदो उते हेज लॻंदो ही हेज इज न हेज ही हेज हाणे छा लॻंदो वर्ब लॻंदो वर्ब कहिड़ो आहे पटण जो पटण खे अंग्रेजी में चवंदासीं तिलक ठीक है थर्ड फॉर्म छा लॻंदो प्लक्ड ठीक है शी हैज प्लक्ड ए फ्लावर माना हुन छा कयो हिकु गुल पटियो आहे ठीक है हाणे असां नाकारी की करे हाणे इहो ई सॻो अहमद हेज किल्ड a snake माना अहमद हिकु नांग मारियो आहे पर जेकर असां अहमद नांग न मारियो आहे पोइ छा चवंदासीं अहमद हाणे हेज आहे न इन खां पोइ नाट लॻाईंदासीं हेज नाट किल्ड a snake ठीक है अहमद हिकु नांग न मारियो आहे ये छा थियो नाकारी थियो हाणे के सवाल ही कयूं मिसाल चऊं त अहमद छा अहमद नांग मारियो आहे छा अहमद नांग मारियो आहे त पोइ इहो हेज आहे इहो सब्जेक्ट जे अॻियां थी वियो बोलो कंदासीं हेज अहमद किल्ड सवालिया सवाल न कहना है सिर्फ सवालिया पर पूछे छा मतलब नांग मारियो आहे त हेज अॻियां थी वियो ठीक आहे पोइ उन खां अहमद खां पोइ हेज न लॻंदो हिते हीअं त हेॾा लॻाए होॾे ठीक आहे पोइ फिरी आहे वेॾे सब्जेक्ट जे अॻियां ईंदो त पोइ माना छा थी वेंदी छा थी वेंदी सवालिया हाणे सवाली हुजे ऐं नाकारी हुजे
मोटे छा अहमद नाग नमारे वाए छा अहमद नाग नमारे वाए बोल कनासी हाने हेल ता गया हुंदो ही हो ठीक है हेल अहमद ठीक है हाने तो नाट इसे नाट किल्ड एस्नेक ठीक है सवाल थियो कहीं ना कर थियो छा अहमद नाग नमारे वाए समझिएगा ठीक है।